अली 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 हणो नारो नारे अली अली थींदा सभु कम सवला कंदो मौला पाण ई भली भली अली 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 हणो नारो नारे अली अली ऐं जेको अलीअ जो आहे दीवानो उहो कंदो न कोई बहानो कुॾंदो ईंदो कंडनि ते वेंदो टांडनि ते बि हली हली अली 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 हणो नारो नारे अली अली ऐं नालो अलीअ जो आथत आहे ॾींदो हौसलो हिमत आहे ऐं असीं अलीअ जा नौकर इहो ॻाईंदासीं गली गली अली 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 हणो नारो नारे अली अली ऐं केॾी क़िस्मत मुंहिंजी भली आहे मुंहिंजो वारिस मौला अली आहे इरशाद जे मरंदो बि ओ मुनकिर ॾिसजांइ खिली खिली अली 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 हणो नारो नारे अली अली अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में उन शख़्सियत जो शान अक़दस बयानु कंदासीं जंहिंजे लाइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जंहिंजो मां मौला उनजो अली मौला ऐं पाण फरमायूं त आउं इल्म जो शहर आहियां त अली उनजो दरवाज़ो आहे ए अली असांजी क़िस्मत केॾी न आहे भली जो असीं तुंहिंजा शीदा ई आहियूं असीं तुंहिंजा दीवाना आहियूं ए अली असां तुंहिंजा नौकर ऐं जॾहिं बि लॻंदी आहे किथे का ठोकर त असांजी ज़बान ते पाण ई इहा ॻाल्हि अची वेंदी आहे त अली 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 हैदर करार अली हैदर ईअं चवंदा आहियूं अॼु असां उन सखी जी ॻाल्हि कंदासीं जेको पाण हिकिड़ी मानी खाइण वारो पाण सुकल मानी खाई पिए पंहिंजनि पुटनि खे अज़ीम शान दस्तरख़्वान जो दर्स ॾींदो रहियो हिते मिसकीन ईंदा हिते मोहताज ईंदा हिते यतीम ईंदा उन्हनि खे गिरह सुख जो मिली पवे अॼु असां उन अमानतदार जी ॻाल्हि कंदासीं जेको पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बिस्तर मुबारक ते सुम्ही रहियो ऐं सुबुह जो अमानतूं विरहाईंदो रहियो मौला अली फरमाइनि था त हूअं त ज़िंदगी जी का ख़बर ई नाहे कंहिं वक़्तु बि ज़िंदगीअ जो मेलो गुल थी सघे पियो पर उन राति मूंखे इहा पक हुई उन राति इहा मूंखे परूड़ हुई इहा ॼाण हुई त अॼु राति मां जीअरो रहंदुसि छो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे ज़िमेदारी अहिड़ी ॾिनी आहे जो आउं सुबुह जो ज़रूरु उथंदुसि ऐं सभिनी खे पंहिंजूं पंहिंजूं अमानतूं वापसि कंदुसि अॼु असां उन अबे खे अक़ीदत पेश कंदासीं जंहिंजा पुट दीन इस्लाम जे ख़ातिर क़ुर्बान थी विया जंहिंजा पुट जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहिनि जिन करबला जे पिड़ में खेमा खोड़ियाऊं जहिड़ो यज़ीद साम्हूं जुंबी जोड़ियाऊं ऐं मुंहुं न मोड़ियाऊं पसी ताव तरार जो अॼु असां साइण फातिमा जे वर जी ॻाल्हि कंदासीं उन जे मिठड़े घर जी ॻाल्हि कंदासीं उन घर में जिते ॿ शहज़ादा इमाम हसन ऐं हुसैन हुया हल छा त घराणो हो जंहिंजो नानो असांजो आख़िरी नबी आहे अॼु असां ज़िक्र कंदासीं मौला अलीअ जो ज़िक्र कंदासीं पाण कीअं हुया कीअं रहिया ऐं छा कयूं पए इहो सॼो ज़िक्र कंदासीं अॼु असां उमे कलसूम जे अबे जो ज़िक्र कंदासीं जंहिं खेसि चयो बि हुयो त अबा अॼोकी नमाज़ तव्हां घर में पढ़ी वठो अॼु मस्जिद वञण जी ज़रूरत नाहे पर पाण अलाह जा आशिक़ अलाह जा दीवाना भला नमाज़ बाजमायत कीअं घुसाए सघिया पए नमाज़ लाइ रवाना थियनि था त बदकूं उन्हनि खे रोकीनि थियूं पंहिंजनि चुंबुनि सां उनखे रोकण जी कोशिशि कनि थियूं त न वञो पर पाण दरगुज़र फरमाइनि था ऐं उहे कलसूम खे हिदायत कनि था त बदकनि खे जेकॾहिं खाधो खुराक न ॾेई सघो त हिननि खे आज़ादु करे छॾियो छो त हीअ ॻाल्हाए न आहिनि सघंदा हिननि खे ज़बान न आहे ऐं पाण जॾहिं मस्जिद में पहुचनि था त लानती इब्ने मुलजिम उते ऊंधो सुतो पियो आहे संदसि वर में ज़हर आलूद तलवार बि आहे पाण खे उथारिनि था ऐं चवनि था त ईअं न आहे सुम्हो ईअं शैतान सुम्हंदो आहे पाण नमाज़ पढ़नि था नमाज़ जी अदायगी जीअं शुरू थिए थी त इब्ने मुलजिम मथां वार करे थो छो त मौला अली खे जंग में हाराइणो त सवाल ई पैदा न हुयो न मौला अली खे इबादत में शहीद करण जी ॻाल्हि कई वई या 19 जी राति हुई जॾहिं खेनि ज़रब लॻी ऐं 20 जी राति हालत इंतिहाई ख़राबु ऐं पाण 20 जी राति माना अॼोके ॾींहं ते हिन दुनिया जे पिंजरे मां आज़ादु थी मीर मदनीअ सां वञी मुलाक़ात कयऊं ऐं आख़िरी वसियत बि कयूं छा त वसियत कयऊं पाण फरमाइनि था वेंदे वेंदे पाण फरमाइनि था त जेसीं ताईं इब्ने मुलजिम ज़िंदा आहे हुन सां नरमीअ सां पेश अचिजो ऐं जेको खाधो मुंहिंजे लाइ तव्हां तयारु कंदा आहियो अहिड़ी क़िस्म जो खाधो हुनखे फ़राहम कयो वञे अलाह रखदनी छा त शान अक़दस आहे छा त दरगुज़र आहे इन समूरियुनि ॻाल्हियुनि ते अॼु पाण ॻाल्हाईंदासीं मौला अली मुश्किल उषा ते अॼु रोशनी विझंदासीं अॼोको प्रोग्राम इंतिहाई सुहिणो रहंदो पर प्रोग्राम जी तरतीब खे जीअं अॻिते वधाइणो हूंदो आहे असां प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधाईंदे अॼु तव्हांखे ॿुधायूं त हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां ताउन कीअं कयो आहे उनखां पोइ मोज़िज़ महिमाननि तरफ़ तव्हांखे वठी हलूं था सभ खां पहिरियां मीज़ान जो ज़िक्र कंदा आहियूं असां मीज़ान कुकिंग आयल मीज़ान बनास्पति मीज़ान कनोल आयल ॾाढा सुठा आयल आहिनि सुठो बनास्पति सुठो गिहु
सो इहे तव्हां वापरायो, पंहिंजी ज़िंदगीअ खे सिहतमंद बणायो, तवानो बणायो, छो त इहे तव्हांजे बोन्स खे मज़बूत कनि था ऐं तव्हांजा जेके मसल्स आहिनि उहे टाइट रहनि था। हीउ जेको गिहु आहे मीज़ान जो या कुकिंग ऑयल बनास्पति या कुनोर ऑयल जेको मां तव्हांखे ॿुधाईंदो रहंदो आहियां, इहे तव्हांजी सिहत जे लाइ इंतहाई फ़ाइदेमंद आहिनि। मीज़ान वठो, हर चीज़ मीज़ान में अच्छी लॻती है, इन जो इहो स्लोगन बि आहे। मीज़ान वारनि हिकिड़ी पती बि मार्केट में आंदी आहे ऐं उन पतीअ जो नालो आहे अल्ट्रा रिच। अल्ट्रा रिच पती ॾाढी सुठी आहे, कड़क चांहि ठहंदी आहे, भली चांहि ठहंदी आहे, रंगत वारी चांहि ठहंदी आहे, मज़ेदार चांहि ठहंदी आहे। ऐं जेकॾहिं चांहि का सुठी पीअणु चाहियो था, भली चांहि पीअणु चाहियो था, जेका तव्हांखे तरावत ॾिए, जेका तव्हांखे हौसलो ॾिए। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि फील थींदो आहे माण्हू खे त चांहि पीअण सां एनर्जी थींदी आहे, पोइ हाणे जिन खे फील थिए थो ईअं त उहे अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं ॻाल्हि कंदा तव्हां सां त उन्हनि खे तव्हां रिकमेंड कयो, तव्हां उनखे ॿुधायो त अल्ट्रा रिच पती मार्केट में अची वई आहे। सो अल्ट्रा रिच पती वारी चांहि तव्हां पीओ ऐं सुठी ज़िंदगी जियो। कोला नेक्स्ट बि आहे, उन्हनि जी कोल्ड ड्रिंक जेकॾहिं तव्हां पीअणु चाहियो था त कोला नेक्स्ट मार्केट में मौजूदु आहे। उनखां पोइ नेक्स्ट ऑप्शन को बि नथो बचे, कोला नेक्स्ट मीज़ान जी कोल्ड ड्रिंक मार्केट में मौजूदु आहे। मीज़ान वारनि जी वॾी महिरबानी जिन असां अॼु प्रोग्राम में तावन फरमायो आहे। इन खां सवाइ पाण ज़िक्र कंदा आहियूं करशी जामे शीरी जो। करशी जामे शीरी ॾाढो सुठो शरबत आहे, अफ़्तार जे दस्तरख़्वान ते रौनक बख़्शींदो आहे, भलो शरबत आहे, मिठो शरबत बि आहे। सो ख़ालिस जड़ी बूटियुनि सां तयारु थींदो आहे ऐं रोज़ जीअं अॼु तव्हांखे वरी ॿुधाईंदासीं त हिन में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो मिलियलु नाहे। तव्हां सोचींदो पाणीअ जो फुड़ो मिलियलु नाहे त पोइ तयारु कीअं थियो आहे, कीअं ठहियो आहे, पाणी त मिलियो हूंदो न। हिन में ख़ालिस अर्क, ख़ालिस जेकी शयूं आहिनि, जड़ी बूटियूं आहिनि, उन्हनि जो रस निचोड़ियो वियो आहे। उन्हनि जो रस कढी करे, उन्हनि जी मिठाण कढी करे हिन शरबत खे तयारु कयो वियो आहे। केतिरनि ई सालनि खां वठी, केतिरे ई अरसे खां वठी तव्हां असांजो पसंदीदा शरबत आहे करशी जामे शीरी मार्केट में अॼु बि मौजूदु आहे, तव्हां वठी सघो था। ऐं इलाही दोस्त अहिड़ा आहिनि जेके पूरो कॉटन वठी छॾींदा आहिनि, बार बार वठण जी भला कहिड़ी तकलीफ़ कयूं। सो हीउ ॾाढो ज़बरदस्त शरबत आहे जेको तव्हां वापराए सघो था, पी सघो था। उनखां पोइ कोल्ड ड्रिंक जी पाण ॻाल्हि कंदासीं ऐं कोल्ड ड्रिंक जी पाण ॻाल्हि कयूं था त पोइ हिकिड़ो नालो मुंहिंजे ज़हन में ईंदो आहे ऐं तव्हांजे ज़हन में बि अची वियो हूंदो, छो त 4 ॾींहंनि खां मां उनजी तारीफ़ कयां थो। 7 अप करो दिल की बात 7 अप के साथ, इहो हुनजो स्लोगन बि आहे, दिलि जी ॻाल्हि कयो 7 अप सां गॾु। ऐं जेकॾहिं दिलि वारो माण्हू तव्हां सां गॾु आहे को त उन सां गॾु तव्हां 7 अप पीओ, भरपूर ज़िंदगी जियो। 7 अप ॾाढो सुठी ड्रिंक आहे। सुठी ड्रिंक इन जे करे आहे छो त कॾहिं कॾहिं मसालेदार खाधा खाईंदा आहियूं पाण इलाही, पोइ दिलि चवंदी आहे त का कोल्ड ड्रिंक अहिड़ी हुजे हाज़मो बरक़रार रहे। सो बहरहाल 7 अप वारनि जी वॾी महिरबानी जिन असांजे प्रोग्राम में असां सां ताउन फरमायो आहे। ऐं अॼु मौला अली जी शान में मनक़बत पढ़ण जे लाइ, उन्हनि खे ख़राज अक़ीदत पेश करण जे लाइ अॼु असां वटि 2 नौजवान साथी बि मौजूदु आहिनि। उन्हनि जो तारीफ़ तव्हां सां कराईंदो आहियां। सभ खां पहिरियां आउं भलीकार चवां थो, वहीद रिज़वी साहिब असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम या अली मदद, बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। ऐं उनखां पोइ ॿियो दोस्त जेको आहे उहो आहे हानी कमाल, उनजो आवाज़ु कमाल जो सुठो आवाज़ु आहे, उनखे बि असां भलीकार चऊं था। सर वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं गुज़ारिश कयां थो, ऐं स्टार्ट ई वठां थो तव्हां खां हानी कमाल साहिब जे आवाज़ में त अक़ीदत जा गुल निछावर कयो जी। बर मोहम्मद वाले मोहम्मद बुलंदतर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बस मैं एक नौहे की चुन बन पेश करूंगा। आ रही है ज़ैनब दिलगीर की सदा, बाबा मैं यतीम हो गई, बाबा मैं यतीम हो गई। घर से आप क्या गए नमाज के लिए, उम्र भर का रोग मेरे दिल को दे गए। जिंदा लाश की तरह जीऊंगी आज से, अब न रुक सकेगा आंसुओं का सिलसिला। बाबा मैं यतीम हो गई, बाबा मैं यतीम हो गई। आपका ये गम है इब्तिदाए करबला, खाक उड़ा रहे हैं देखो साहिबे किसा। बेकसों का अब नहीं कोई भी आसरा, क्या कहूँ कि ज़ब्ते गम मुहाल हो गया। बाबा मैं यतीम हो गई, बाबा मैं यतीम हो गई। आपका जनाजा ले चले थे जब हुसैन,
हाथ दिल पे रख के कर रहे थे बस ये मैं, आपके ही साथ जा रहा है दिल का चैन। रो रहा था वो भी सुन के मेरा मरसिया, बाबा मैं यतीम हो गई, बाबा मैं यतीम हो गई। हानि अश्के गम न रुक सकेंगे अब कभी, लिख गया है ऐसे बैन मज़हराब दी। कह रही थी रो के ये अली की लाडली, करबला में फिर सुनेंगे आप ये सदा, बाबा मैं यतीम हो गई, बाबा मैं यतीम हो गई। हाय 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 हाय, अल्लाह रखदणी अल्लाह रखदणी। सो हिते नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे नाज़रीन, तव्हां असां सां गॾु रहिजो, मोटी अचूं था प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। जी सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन फरमायो आहे मिचिल्स वारनि, मिचिल्स फ्रूट फार्म लिमिटेड, उन्हनि जी वॾी महिरबानी जिन असां सां सहकार कयो। मिचिल्स तव्हांजा लख थोरा। ऐं इन खां पोइ असां ज़िक्र कयूं था GFC फैंस जो। GFC जा पखा पायदार हूंदा आहिनि, हवादार हूंदा आहिनि, गारंटी वारा हूंदा आहिनि। GFC फैंस वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां अॼोके प्रोग्राम में सहकार कयो, हिन प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में पंहिंजो किरदारु अदा कयो। उनखां पोइ असां ज़िक्र कयूं था लाइफ बॉय जो। लाइफ बॉय जो हैंड वॉश इंतिहाई कारआमद आहे। लाइफ बॉय जो हैंड सैनिटाइज़र जेल बि मार्केट में मौजूदु आहे। कोविड जी सूरत हाल में ख़ासि तौर ते असांखे एहतियात करणु घुरिजे ऐं हूअं बि जरासीमनि खां पासो करणु घुरिजे। पाण हूअं बि जेकॾहिं हथ धोईंदा रहूं, लाइफ बॉय जो हैंड वॉश हुजे त पोइ छा ॻाल्हि कजे, छो त पाण खे दिल्ली मुतमइनी थींदी, इत्मिनान थींदो त जम्स मरनि था। ऐं लाइफ बॉय वारनि जो इहो ई चवणु आहे त 99.9% जेके आहिनि जम्स ख़तमु थियनि था लाइफ बॉय जो हैंड वॉश यूज़ करण सां। ऐं हैंड सैनिटाइज़र जेल बि लाइफ बॉय जो मार्केट में मौजूदु आहे। उहो तव्हां पंहिंजे पॉकेट में रखी सघो था, खीसे में रखी सघो था। किथे किथे ईअं थींदो आहे तकिड़ा तकिड़ा के प्रोग्राम थी वेंदा आहिनि जिते हथ धोइण जे लाइ पाणी मुयसरु न थींदो आहे, त उते तव्हां सैनिटाइज़र जेल बि इस्तेमालु करे सघो था। जेल हणण सां घटि में घटि जरासीमनि खां थोरो पाण परे थी वेंदासीं, मतिलबु असां पंहिंजो पाण खे बचाए सघूं था जरासीमनि खां। लाइफ बॉय वारनि जी वॾी महिरबानी जिन असां प्रोग्राम में सहकार कयो। ऐं थोरी देरि पहिरियां असां हानी कमाल साहिब जे आवाज़ में मौलाली जी शान में हू मनक़बत ॿुधण जी साथ त माणीसीं, पर हाणे वहीद रिज़वी साहिब असां सां गॾु आहे। हिन वक़्तु जेको असांखे महिमान जंहिं जॉइन कयो आहे, पाण मशहूरु मारूफ़ नोहा ख़्वान नदीम सरवर साहिब जा भाउ आहिनि ऐं पाण बि ॾाढी सुठी सनाफ़ानी कनि था। संदन आवाज़ बि ॾाढो सुठो आहे, कमाल आहे। ऐं असांजे प्रोग्राम में आया आहिनि, असांजी ख़ुशबख़्ती आहे, असांजी नेकबख़्ती आहे। असीं भागवार आहियूं जो अहिड़ा महिमान असांजे प्रोग्राम में अचनि था। सो नदीम सरवर साहिब जो भाउ असां सां गॾु आहे, रेहान रिज़वी साहिब, उनखे असां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम सर, बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए, थैंक यू सो मच। सो असां पंहिंजे प्रोग्राम में जेको ही ब्रेक आहे इन जो आगाज़ कयूं था। साईं रेहान साहिब खे गुज़ारिश कयूं था त हू पंहिंजे मिठड़े आवाज़ में असांजे प्रोग्राम में शामिलु थियो आहे त बाक़ाइदा शमूलियत जो इज़हार बि थी वञे। बिस्मिल्लाह जी। जी औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सारी की सारी तारीफ़ें उस खुदाए बुज़ुर्ग बरतर के नाम कि जिसके कब्ज़ा कुदरत में कायनात का हर निज़ाम है। दुरूद व सलाम मोहम्मद व आले मोहम्मद। आज शहादत इमाम मौला अली अलैहिस्सलाम, उसके हवाले से मैं कलाम पेश करना चाहूँगा। इजाज़त। हाय अली मौला, हाय अली मौला, ये जनाजा है अली का, शाह खैबर गिर का। ये जनाजा है अली का, आज बाबा मर गया है शबरो शबीर का। ये जनाजा है अली का।
कि फातिमा ज़हरा के मरकद से सदा आने लगी, फातिमा ज़हरा के मरकद से सदा आने लगी, है सदा आने लगी। ये मसाइब रह गया था क्या मेरी तकदीर का, ये जनाजा है अली का। आज बाबा मर गया है शबरो शबीर का, ये जनाजा है अली का। क्यों चलाई तेग है दर पर बिने मुलजिम बता, है बिने मुलजिम बता। कत्ल कुरान कर दिया का टागला तफसीर का, ये जनाजा है अली का। कि बेटियों को देखते थे और रोते थे अली, हाय रोते थे अली। हाय वो जालिम तस्वुर शाम की तशहीर का, ये जनाजा है अली का। कि बाप की मैया से ज़ैनब का लिपटना बार बार, है लिपटना बार बार। दिल हिला देता था रोना शाह की हमशीर का, ये जनाजा है अली का। आज बाबा मर गया है शबरो शबीर का, ये जनाजा है अली का। रखतणी अल्लाह रखतणी। मौला अलीअ जे शान खे केतिरो बि बयानु कजे उहो ॼण त घटि लॻंदो आहे, लफ़्ज़ मूं वटि न हूंदा आहिनि, बल्कि कंहिं वटि बि शायदि न हुजनि। ऐं मौला जी जेका ज़िंदगी आहे उन ज़िंदगी मां पाण घणा गस वठी सघूं था, घणियूं वाटूं वठी सघूं था। सिर्फ़ु उन्हनि जे कोलनि खे पाण जेकॾहिं पढ़ूं न त पाण खे तमामु घणी आसानी थींदी ज़िंदगी गुज़ारण में। मौला अली जो हिकिड़ो कोल ॾाढो मूंखे यादि अचे थो हिन वक़्तु, तव्हां ज़िंदगी जी का बि जंग हाराए नथा सघो, गौर फ़िक्र जी ॻाल्हि आहे त तव्हां ज़िंदगी जी का बि जंग हाराए नथा सघो जेकॾहिं तव्हां में बर्दाश्त आहे, जेकॾहिं तव्हां में सबुरु आहे, तव्हां खटे ई खटे वेंदो, सदाईं खटींदो पिया। सो इन्हनि शयुनि ते बि थोरो अमल करण जी ज़रूरत आहे। सो हाणे असां वटि वहीद रिज़वी साहिबु आहे, सो उनखे बि गुज़ारिश कंदासीं त कलाम पेश कनि। जी बिस्मिल्लाह। पर मोहम्मद वाले मोहम्मद सल्लल्लाहु। खूने अली है टपका ज़मीं पर जगह जगह, खूने अली है टपका ज़मीं पर जगह जगह। मस्जिद लहू से हो रही है तर जगह जगह, खूने अली है टपका ज़मीं पर जगह जगह। जिस रास्ते से गुजरा है ताबूते मुर्तज़ा, जिस रास्ते से गुजरा है ताबूते मुर्तज़ा,
ज़ैनब उसी पे खाएगी पत्थर जगह जगह, खूने अली है टपका ज़मीं पर जगह जगह। गाजी की सिर्फ आँख से आंसू नहीं बहे, गाजी की सिर्फ आँख से आंसू नहीं बहे। आई है ज़र्ब जिस्म के अंदर जगह जगह, खूने अली है टपका ज़मीं पर जगह जगह, खूने अली है टपका ज़मीं पर जगह जगह। कूफे की औरतों को जो ओढ़ाए शान से, कूफे की औरतों को जो ओढ़ाए शान से, मांगेगी कैद होके वो चादर जगह जगह, खूने अली है टपका ज़मीं पर जगह जगह। कर कर के याद रोए थे मस्जिद से घर तलक, कर कर के याद रोए थे मस्जिद से घर तलक। ज़हरा का दर्द साकिए कौसर जगह जगह, खूने अली है टपका ज़मीं पर जगह जगह। ज़हरा की लाडली का ये एजाज है वही, ज़हरा की लाडली का ये एजाज है वही। दिखते हैं तुमको मौला के ज़ाहिर जगह जगह, खूने अली है टपका ज़मीं पर जगह जगह। अल्लाह, खूने अली है टपका ज़मीं पर जगह जगह। बहुत ही अच्छे तरीके से कलाम पढ़ा आपने। नंढड़ी साईअ जो नाज़रीन वक़्तु थियो आहे, मोटी अचूं था प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधाईंदासीं। ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾोगॾु असां मीज़ान जे किचन ॾांहुं निहार कयूं था ऐं उते पहुती आहे असांजी भेण शेफ बासमा, उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम अदी, अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैरियत सां भेण? अल्हम्दुलिल्लाह, ठीक ठाक। मीज़ान जे किचन में तव्हांखे भलीकार चऊं था।
माशाल्लाह पहुची विया आहियो। अॼु छा पचाईंदो? अॼु असां जेका आहे मैक्रोनी समोसा था ठाहियूं। ॾाढा सुठा हूंदा आहिनि ऐं यूनिक रेसिपी आहे हिन में। मैक्रोनी त ईअं बि खाईंदा आहियूं पर समोसा हा समोसनि में मैक्रोनीज़ हूंदा। वाह वाह। ऐं जेका आहे हिन मीज़ान कुकिंग ऑयल में असां हिनखे ठाहींदासीं। त हिननि जे लाइ जेका असांखे शयुनि जी ज़रूरत आहे उहा आहिनि मैक्रोनी ऐं बॉयल मां करे छॾिया आहिनि। तव्हां कहिड़ा बि मैक्रोनी एल्बो वग़ैरह कहिड़ा बि वठी सघो था। मां जेका एल्बो शेप में वरिता आहिनि। सही सही। हिन में जेका लूणु पवंदो, 1 चम्मच मायोनीज़ आहे, सोया सॉस आहे ऐं हिकिड़ो बारबेक्यू सॉस अथसि। ठीकु आहे। ऐं ॻाढ़ा मिर्च आहिनि, ॻाढ़ा मिर्च आहिनि ऐं हे जेका आहे न हे फिलिंग जे लाइ आहे पंहिंजो बेकिंग पाउडर आहे। ऐं चिकन पाउडर आहे। ठीकु आहे। सिरको अथसि ऐं हे क्रीम चीज़ आहे। जेका ऐं सब्जियुनि में जेका बि मूंखे खपे, जेका गोभी आहे, बंद गोभी आहे, गाजर आहे ऐं जेका हरो प्याज हूंदो आहे बसि। हिननि जी जूलियन कटिंग कंदी आहे या तव्हां क्यूब्स में कटिंग करे कयो, कहिड़ी बि तव्हांखे मतिलबु मर्ज़ी आहे कहिड़ी बि कटिंग करे हिनखे रखे छॾियो। पोइ जेका मीज़ान कुकिंग ऑयल असां वठंदासीं 2-3 टेबल स्पून ऐं जेका हिनखे सॉटे कंदा वेजिटेबल्स खे हिननि सॼनि मसालनि में। पोइ हिन में मैक्रोनीस खे मिक्स करे हिकिड़ी फिलिंग ठाहींदासीं, थधो करे पोइ जेका समोसनि जी पटियनि आहिनि हुनमें हिनखे फिलिंग करे पोइ मीज़ान कुकिंग ऑयल में हिनखे फ्राई कंदासीं। एॾे सुठे नमूने सम्झायो था, थोरो ख़तरो कजो मूंखां हाणे त मां इलाही सम्झी वियो आहियां। सही आहे। ठीकु आहे। सो तव्हां पंहिंजे कम खे स्टार्ट वठो ऐं मां पंहिंजे प्रोग्राम जी तरतीब अॻिते वधायां थो। मीज़ान जे किचन में अदी बासमा ख़ान तव्हांखे अॼु मैक्रोनी वारा समोसा पचाइणु सेखारींदी। सो हिन वक़्तु आउं दावत कलाम ॾियां थो असां सां गॾु ॾाढो सुठो नात ख़्वान पाकिस्तान जे नाले वारे नवाब ख़्वान नदीम सरवर जो भाउ असां सां गॾु आहे त दिलि चवे थी त अञा वधीक हुनखे ॿुधिजे। सो रेहान रिज़वी साहिब खे गुज़ारिश कयूं था त वरी हिकिड़ो कलाम थी वञे। जी बिस्मिल्लाह। मोमिनो है दरे करार का मातम कर लो, मोमिनो है दरे करार का मातम कर लो, कि मोमिनो है दरे करार का मातम कर लो। हाँ मोहम्मद के अलम दार का मातम कर लो, हाँ मोहम्मद के अलम दार का मातम कर लो, कि खाक उड़ाओ के अली शेर खुदा मारे गए, खाक उड़ाओ के अली शेर खुदा मारे गए, बाजुए अहमद मुख्तार का मातम कर लो, बाजुए अहमद मुख्तार का मातम कर लो, कि जिसके दर से ना गया खाली सवाली कोई, जिसके दर से ना गया खाली सवाली कोई, इस सखी साहिब किरदार का मातम कर लो, इस सखी साहिब किरदार का मातम कर लो, कि जो के 5 में भी हैं 12 इमामों में भी हैं, जो के 5 में भी हैं 12 इमामों में भी हैं, मिलके नबियों के मदद गार का मातम कर लो, मोमिनो है दरे करार का मातम कर लो, हाँ मोहम्मद के अलम दार का मातम कर लो। दुरूद भेजो। अल्लाहुम्मा सल्ली। ॾाढो सुहिणो कलाम पेश कयो असांजे अदे रेहान रिज़वी साहिब ऐं मौला अली जा जेके कोड आहिनि उहे बि तव्हां ताईं कुझु पहुचाईंदा वञो ऐं उन मां घणो कुझु सिखण जे लाइ मिलंदो आहे। मौला फरमायो त तव्हांजी जेका सुञाणप आहे न, तव्हांखे माण्हू कीअं परखिन, तव्हांजे बारे में माण्हू कीअं ॼाणनि, माण्हू ख़बर कीअं पए त तव्हां सुठा माण्हू आहियो, तव्हां किना माण्हू आहियो, बुरा आहियो, उहा सॼी ख़बर तव्हांजे ज़बान में पवंदी आहे। सो जेकॾहिं तव्हां
जहिड़े तरीक़े सां बिहेव कयो था, जहिड़े तरीक़े सां माण्हुनि सां मिलो था, जेको तव्हांजो स्टाइल आहे, जेको तव्हांजो रवैयो आहे, उहो प्यार कंदड़ आहे, मोहबत कंदड़ आहे, इख़लाक़ कंदड़ आहे, उहो सॼो कुझु तव्हांजी सुञाणप करार ॾिए थो ऐं तव्हांखे हिकिड़ो सुठो माण्हू पेश करे सघे थो, हिकु ख़राबु माण्हू पेश करे सघे थो। पंहिंजी ज़बान ते क़ाबू रखो, छो त इहा आहे त चमच जी, पर कॾहिं कॾहिं फिसली वेंदी आहे, कॾहिं कॾहिं पाण खे तव्हांखे असांखे मुश्किल में विझी छॾींदी आहे। पोइ इन जे करे आउं तव्हांखे गुज़ारिश कयां थो त जॾहिं बि किथे बि का गुफ़्तगू कयो त उहा तके तोरे कयो, ईअं न उन खां पोइ तव्हांखे पछताइणो पवे। सो हिन वक़्तु ॿीहर आउं कलाम जी गुज़ारिश कंदुसि, वहीद रिज़वी साहिब सां गॾु आहे। सो मौला अलीअ जी इरशाद जो ॾींहुं आहे, सो हीउ सॼो प्रोग्राम ट्रिब्यूट उन्हनि खे कयूं था ऐं मौला खे यादि बि कयूं था अॼु। जी हो गई बेपदर ज़ैना, हो गई बेपदर ज़ैना, कम है अब रोए जिस कदर ज़ैना, हो गई बेपदर ज़ैना, रौनकें उठ रही है दुनिया की, जा रहा है तेरा पिदर ज़ैना, हो गई बेपदर ज़ैना, रोक ले अपने आंसुओं को जरा, अरे अब तो रोना है उम्र भर ज़ैना, हो गई बेपदर ज़ैना, मजमाए आम होगा गलियों में, और होगी बरहन सर ज़ैना, हो गई बेपदर ज़ैना, करते हैं जिस तरह यतीम बसर, अब करो उम्र यूं बसर ज़ैना, हो गई बेपदर ज़ैना, हर इब्तिदा है अभी तो कूफे में, तुझको होना है दर बदर ज़ैना, हो गई बेपदर ज़ैना।
सलावत। वहीद रिजवी साहब बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। रियान भाई आपका भी बहुत शुक्रिया, प्रोग्राम में तशरीफ़ लाए, और दुआ करते हैं कि अल्लाह की बारगाह में ये ड्यूटी आपकी कबूल हो जाए। नंढड़ी ते साई वठूं था नाज़रीन, ऐं मोटी अचूं था, रहियल कचहरी बि कयूं था, ऐं असांजे प्रोग्राम खे तव्हां यकीनन ॾिसंदा रहंदो, असां सां गॾु रहंदो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में एक भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ऐं गॾोगॾु तव्हांखे ॿुधायूं था त अॼोको प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन फरमायो आहे हाशमी इस्पंगोल वारनि। ऐं न सिर्फ़ु ताउन सुठे नमूने सां फरमायो अथऊं, पर हिकिड़ी बाइक बि असां ताईं पहुती आहे हाशमी इस्पंगोल वारनि जी। हाशमी इस्पंगोल वारनि जो चवणु आहे त पूरा पाकिस्तान रहा है बोल हाशमी इस्पंगोल। सो हाशमी इस्पंगोल ज़रूरु वापरायो। कॾहिं कॾहिं मैदे जी तकलीफ़ थींदी आहे, मैदे जी तेज़ाबियत, गरमाइश ऐं ॿियनि शयुनि खे ख़तमु करे थो। हाशमी इस्पंगोल ज़रूरु वठो। हाशमी इस्पंगोल जो ॾाढो सुठो स्लोगन पिया आहे त पूरा पाकिस्तान रहा है बोल हाशमी इस्पंगोल। सो हाशमी इस्पंगोल वारनि जा लख थोरा जेके असांजे प्रोग्राम में ताउन फरमाइनि था। उन खां पोइ असां ज़िक्र कयूं था क्विज़ वारनि जो। क्विज़ जो शरबत ॾाढो सुठो थींदो आहे, बल्कि मिठो थींदो आहे, ऐं क्विज़ जो साओ शरबत, ॻाढ़ो शरबत मार्केट में मौजूदु आहे, ऐं क्विज़ वारनि चवणु आहे त ट्रूली टेस्टफुली। सो टेस्ट वारो शरबत आहे, ऐं सचपच जेका ॻाल्हि कयां थो ईअं ई आहे त क्विज़ जो शरबत तव्हां ज़रूरु पीओ, इफ़्तार जे दस्तरख़्वान खे ॾाढो मज़ेदार बणायो। लज़ीज़ा खीर मिक्स वारनि जी वॾी महिरबानी आहे, ऐं मिठो खाइणो आउं चवां थो, तव्हांखे रोज़ु ॿुधायां थो, ऐं सची ॻाल्हि बि आहे त सुनत आहे। सो मुख़्तलिफ़ ताम खाई आख़िर में मिठो ज़रूरु थी वञे, ऐं जेकॾहिं मिठो हुजे लज़ीज़ा खीर मिक्स जो त पोइ छा ॻाल्हि कजे। लज़ीज़ा खीर मिक्स वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां ताउन फरमायो आहे। उन खां पोइ पाण ज़िक्र कयूं था जूस जो, ऐं जूस मुंहिंजी पसंदि जो आहे अॼुकल्ह जेको आउं घणो पीआं थो उहो आहे रीगल फ्रूट फार्म जो जूस। ऐं ख़ालिस जेकी आहिनि सुठा सुठा जेके फ्रूट आहिनि, ताज़ा जेके फ्रूट आहिनि, उन्हनि जो रस निचूड़े करे ख़ूबसूरत पैकिंग में मार्केट में हिननि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जूसिस मुतारिफ़ कराया आहिनि, जिन में मैंगो जो जूस आहे, एप्पल जो जूस आहे, कॉकटेल आहे, ऐं ॿिया बि इलाही फ्लेवर मार्केट में मौजूदु आहिनि। सो रीगल फ्रूट फार्म जा जूसिस पीओ, पाण खे ताज़ो तवाणो रखो, एनर्जी तव्हां में अची वेंदी। पूरो ॾींहुं जॾहिं रोज़े में माण्हू गुज़ारे थो त इफ़्तार महिल दिलि चवंदी आहे त पाणी पीजे या को जूस पीजे। जूस जेकॾहिं पीअणु चाहियो था त पोइ रीगल फ्रूट फार्म जूस पीओ, तव्हां ताज़ा तवाना रहंदो ऐं तव्हांजी एनर्जी बहाल थींदी। रीगल फ्रूट फार्म वारनि जा वॾा वड़, उनजी वॾी महिरबानी जिन असां सां अॼोके प्रोग्राम में ताउन फरमायो आहे। ऐं हिन वक़्तु मोज़िज़ महिमान असांखे जेकी जॉइन करे चुका आहिनि उन्हनि जो तारीफ़ तव्हां सां कराईंदो हलां। घणे वक़्त खां पोइ मतिलबु विच में विथी उन्हनि ॾिनी आहे वरी असांजे प्रोग्राम में। मज़हबी स्कॉलर आहिनि, तमामु सुठी ॼाण रखंदा आहिनि, क़ुरान हदीस जी रोशनी में सुठियूं ॻाल्हियूं असांखे ॿुधाईंदा आहिनि। अलामा मोहम्मद अब्दुल ख़ालिक क़ादरी साहिब खे असां भलीकार चऊं था। साईं कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह से बड़ी महिरबानी तव्हांजी तबियत नासाज़ हुई, दुआऊं तव्हां लाइ कयूं। कुछ वक्त ठीकु आहियो न? नाज़रीन खां माज़रत, तव्हांखे माज़रत। वॾी महिरबानी। शुरूआती ॾींहंनि में गॾु हुयो त दोस्त पुछा पिया कनि त साईं काॾे वियो? जी जी, मुंहिंजो साईं हिते ई आहे, तबियत मुंहिंजी नासाज़ आहे। वरी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो, ऐं सुठो आवाज़ रखंदड़ अॼु असां सां दोस्त मौजूदु आहे जेको मौला जो शान पंहिंजी आवाज़ में बयानु कंदो। अवेज़ अहमद क़ादरी साहिबु, उन्हनि खे भलीकार चऊं था। मोरे जा इहे नातख़्वान आहिनि, मोरू हूं बि नातख़्वान जे हवाले सां तमामु घणो सरसब्ज़ आहे। ईअं खणी चऊं त इहा जेका ज़मीन आहे न, इन में नातख़्वान तमामु घणा हिते मोरे में पैदा थिया आहिनि। सो मोरे वारनि जा बि वॾा वॾा जेकी प्रोग्राम खे ॾिसनि पिया, ऐं मोरे जे हिन दोस्त जी महिरबानी जेको असांजे प्रोग्राम में आयो आहे। सो अलामा साहिबु, पहिरियां त अॼु मौला जी शहादत जो ॾियारो आहे, योम अली आहे, त कई शयूं आहिनि जेकी असां डिफाइन नथा करे सघूं, तव्हां उलमा कराम कंदा आहियो। सभ खां पहिरियां त सैयदना मौलाना अली करमुल्लाह वजह जी विलादत जो जेको हाल अहवाल आहे, मुख़्तसिर तज़किरो थी वञे त कीअं उन्हनि जी विलादत थी? नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सिंध टीवी जो आउं थोराइतो आहियां, जंहिं असांखे पंहिंजी मोहबतुनि में यादि कयो आहे मुसलसल, ऐं अदो अज़हर, ऐं तव्हां महिरबान आहियो सना इरशाद साहिबु। ऐं अॼु समूरी काइनात जे अहल ईमान जे लाइ हिकिड़ो ॾुख जो मौक़ो आहे त सैयदना मौला काइनात अली उल मुर्तज़ा करमल्लाहु करीम जिन जी अॼु योम शहादत आहे। सो मौला अली जो ज़िक्र ख़ैर करणु तमामु अहल ईमान ते लाज़मी थिए थो।
सो उन सिलसिले में अवां पुछो आहे त मौला अली जी विलादत जो मुख़्तसर ज़िक्र करियो त अरबनि में इहा शइ मशहूरु हुई छो त अल्हम्दुलिल्लाह असांजो ईमान आहे असां आदम अलैहिस्सलाम खां वठी अल्लाह पाक जा आख़िरी नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस ते ईमान रखूं था। इहो मूसा अलैहिस्सलाम बि असांजे नबीअनि मां हिकु नबी आहे। उन जी विलादत जा ॾिहाड़ जॾहिं थींदा त काबतुल्लाह शरीफ़ में हिकु ख़ुसूसी एहतमाम थींदो हो जशन जो, जीअं असां पंहिंजे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी विलादत जो जशन रबीउल अव्वल में मल्हाईंदा आहियूं, तीअं उहे ई ॾींहं जेके हा रजब शरीफ़ जा जेके आहे इमाम पंहिंजो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जी विलादत जा ॾिहाड़ा त पोइ सभु को काबे जी ज़ियारत लाइ वेंदो हो त काबे ज़ियारत करियूं त हीउ उहो काबो आहे जीअं अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम खे पैदा कयो आहे। सो हुन जी ज़ियारत लाइ जॾहिं अम्मा साहिण बीबी फातिमा बिन्त असद जेका मौला काइनात अली उल मुर्तज़ा करमल्लाहु वजहहु करम जिन जी वालिदा मोहतरम आहे, उहा जो उते पहुतियूं त उते ई उन्हनि खे दर्द ज़े शुरू थी वियो त औरतुनि पर्दो कयो ऐं मौला अली जी विलादत जेका आहे काबतुल्लाह शरीफ़ जी अंदरि थिए थी पई। सो ही काबे जे मुतवली हज़रत सैयदना अब्दुल मुत्तलिब जे जा पुट आहिनि, अबू तालिब जा फर्ज़ंद आहिनि ऐं संदन वालिदा मोहतरमा फातिमा बिन्त असद आहे। ये मुख़्तसर तारुफ़ आहे मौला अली जी विलादत जो। ऐं जॾहिं पैदा थिया त अखि कोन पिया खोलनि, छो त जॾहिं अखि न पिया खोलनि त उन वालिदा मोहतरमा परेशान थी वई त पुटु ॼाओ ऐं उहो बि अखियुनि खां माज़ूर हुजे, मगर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जा आख़िरी नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उमिरि मुबारक ते 30 साल आहे। साईं जन खे ख़बर पई त साईं जन विया ऐं पंहिंजो लुआब दहन पंहिंजे वात मुबारक जो पाणी मौला अली जी अखि खोले हिक में ॿी में लॻायूं, यानी मौला अली जी अखि खे इहा सआदत मिली आहे पहिरियों दीदार दीदार मदीने वारे साईं जो कयो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अच्छा, सभ खां पहिरियां भला इस्लाम कंहिं क़बूल कयो इहो बि फरमायो ऐं मौला जी उमिरि उन वक़्तु केतिरी हुई? सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ज़ात अक़दस जिन जी ख़िदमत में मौला काइनात अली मुर्ज़ा 5 सालनि जी उमिरि में ई अची विया। छो त 5 सालनि जा थिया त उनजे वालिद मोहतरम हज़रत अबू तालिब हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी किफ़ालत में ॾेई छॾियो हज़रत अली खे। त हज़रत अली जी जेका परवरिश थी आहे नंढपिण जी, उहा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे घर मुबारक में थी आहे। सो जॾहिं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम नबूवत जो ऐलान कयो, अल्लाह जे हुकुम सां इजाज़त मिले थी, साईं जन जी उमिरि 40 साल आहे त मौला अली जी उमिरि मुबारक उते 10 साल आहे। साईं जन ऐलान नबूवत कयो आहे त घर वारनि ॿारनि मां सभ खां पहिरीं इस्लाम मौला अली क़बूल कयो आहे। ऐं कंहिं रिवायत में त मर्दनि मां हज़रत अबू बकर सिद्दीक़, औरतुनि मां अम्मा साहिण बीबी ख़दीजतुल कुबरा ऐं ग़ुलामनि मां हज़रत ज़ैद बिन हारिसा। इहे सभु रिवायतूं पंहिंजी जाइ ते बिल्कुलु सही आहिनि, छो त मौला अली सभ खां पहिरीं ईमान क़बूल कयो, मगर उन महिल 10 साल जी उमिरि नाबालिग़ ॿार हा। तंहिंजे करे मौला अली ॿारनि में सभ खां पहिरीं, हज़रत अबू बकर सिद्दीक़ मर्दनि में, औरतुनि मां अम्मा ख़दीजतुल कुबरा ऐं ग़ुलामनि में हज़रत ज़ैद बिन हारिसा सभ खां पहिरीं इस्लाम क़बूल कयो। त हिकिड़ी ॻाल्हि आऊं वाज़े ज़रूरु कंदो हलां त इस्लाम क़बूल करण में मुराद ई न आहे त को कुफर में हुआ न। जॾहिं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन नबूवत जो ऐलान न कयो हो, ओॾी महिल जेको काबे जे अंदरि रखियल बुतनि जी पूॼा नथो करे त उहो अहल ईमान हो। मगर जॾहिं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम नबूवत जो ऐलान कयो त हाणे कोई काबे में बुत परस्ती करे या न करे, जेसीं ताईं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते ईमान नथो आणे तेसीं ताईं हुनजो इस्लाम सां ताल्लुक़ न रहियो। तंहिंजे करे पहिरियां बि हज़रत अली उल मुर्तज़ा कंहिं बि बुत परस्ती में शामिल न रहिया। तंहिंजे करे ही वाहिद साहबी आहे जंहिंखे करमल्लाहु वजह, जंहिंजे चेहरे ते अल्लाह जो ख़ासि करम आहे। इहो लक़ब मौला अली खे मिलियो जो उन कॾहिं बि अल्लाह खां सवाइ ॿिए जी इबादत न कई हुई। इस्लाम क़बूल करण मां मुराद हिते इहा ई आहे त को पहिरीं कुफर न हो, पहिरीं बि उन्हनि इस्लाम ई हुयो। ऐं जॾहिं नबी करीम ऐलान नबूवत फरमायो त पोइ सभ खां पहिरीं क़बूल करण वारनि में मौला अली, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मौला अली प्यारा हुया। ॾाढा रिश्तेदारी जी बि ॻाल्हि थी वञे त साईं फातिमा जो रिश्तो कीअं थियो, कहिड़े महीने में थियो, कॾहिं शादी थी, उम्मत खे हिन मां कहिड़ो मैसेज मिलियो? सुभान अल्लाह। ही मौला अली करमल्लाहु तआला वजहुल करीम खे जॾहिं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मके खां मदीने हिजरत कनि था, पंहिंजे बिस्तरे ते सुम्हाइनि था पिया, साईं जन साई चादर मुबारक उॾे करे उन खां पोइ जॾहिं पंधु करे उते जेकर पहुता थियो, हिजरी सन पहिरियों ई हुयो। उन जे हिकु रिवायत मुताबिक़ त मौला अली जो निकाह अम्मा साहिण बीबी सैयदा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा सां सफ़र अल मुज़फ़र में, सफ़र महीने में निकाह थियो आहे पहिरीं हिजरी में। हिकु रिवायत मुताबिक़ असां वटि जेकी हिकिड़ी फैलियल आहे, हिकिड़ी अजीब हिकिड़ी सोच फैलियल आहे त सफ़र में न सफ़र करियो, न निकाह करियो, न शादी करियो, बिल्कुलु ग़लति आहे। दुनिया जी ज़बरदस्त जोड़ी जेके अल्लाह जी मर्ज़ी सां निकाह थियो आहे अम्मा फातिमा ज़हरा जो, उहो सफ़र जे महीने में थियो आहे। त जेका औरत ऐं जेको मर्द सफ़र जे महीने में निकाह करे थो, उनजो मौला अली ऐं अम्मा फातिमा ज़हरा जे निकाह जी सुन्नत अदा थिए थी पई। सो कॾहिं बि सफ़र महीने में परेशान न थियणु घुरिजे निकाह करण खां,
जो एॾी वॾी मुक़्तदर हस्ती जो निकाह बि सफ़र मुज़फ़र में सही। थियो आहे त सफ़र में निकाह करण में को बि हरज कोन्हे को। सही सही सही। मौला अली कुल जा बि तमामु घणा अकाबिर ऐं उन्हनि जा फ़ैसिला बि तमामु घणा सुहिणा कई फ़ैसिला आहिनि जेकी बयानु करे सघजनि था। को अहिड़ो ख़ासि फ़ैसिलो जीअं कई फ़ैसिला मां ॿुधंदो आहियां, हिकिड़ी अमड़ पोती बल्कि 2 माइरूं पोतियूं हिकिड़ी न्याणीअ खे खणी करे, त ॿिन्ही में इहो ज़िद हुयो त मुंहिंजो ॿारु आहे ऐं मौला जो ॾाढो शानदार फ़ैसिलो हुयो। को अहिड़ो फ़ैसिलो या इहो ई फ़ैसिलो ॿुधायो? इहो ई ॿुधायूं या ॿियो जेको तव्हां मौला अली जी फ़रासत जो बस हिकिड़ो ई अंदाज़ मां तव्हांखे अर्ज़ कयां। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे आख़िरी नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाना मदीनतुल इल्म व अलीयुम बाबुहा, मां इल्म जो शहर आहियां, अलीयुन जो दरवाज़ो आहे। सुभान अल्लाह। एॾो वॾो इल्म रखण वारा। पहिरीं इहो तव्हां वरी ॻाल्हि करियूं था त 2 औरतूं आयूं, हुन चयो त पुटु मुंहिंजो आहे, हुन चयो त पुटु मुंहिंजो आहे। पाण मौला अली करमल्लाहु वजहहु जन फरमायूं त तव्हां इन ॿिन्ही खे थांव ॾिनऊं, फरमायूं त पंहिंजी थञ मां खीर कढो। खीर कढियो जे औरत जो घणो बि हो, वज़नी बि हुयो। फरमायूं त इन जो पुटु आहे। अर्ज़ कयूंसीं इहो कीअं, सबूत छा आहे? फरमायूं त रब तबारक व तआला क़ुरान पाक में इरशाद फरमायो आहे लिज़करि मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन, मर्द जे लाइ मिल्कियत मां मीरास मां ॿीणो हिसो आहे, 2 औरतुनि जे बराबरि हिसो आहे। तंहिंजे करे जेका मां पुटु ॼणींदी उनजी थञ में खीर बि वधीक हूंदो ऐं उन खीर में वज़न बि वधीक हूंदो। इहो फ़ैसिलो। ऐं उन जे बावजूदि औरत जो न साईं इहो पुटु मुंहिंजो आहे, हीअ तव्हां पंहिंजी मंतिक जेकी आहे करियो था। पाण फरमायो त पोइ जो ई आहे त तलवार घुरायूं, फरमाइनि खे 2 टुकुर करियूं था, 1 टुकुर तूं खणी वञ, 1 टुकुर तूं। जेका ओरिजिनल मां हुई हुन चयोसीं मारियोसि न, भले हिन खे ॾेई छॾियो। साईं जन फरमायो त पोइ असुल जंहिंखे एहसास थियो, जंहिंखे फील थियो त मुंहिंजो ॿारु पुटु मरे पंहिंजो आहे, तंहिंजे करे हाणे हुनजो बि ॿारु हुजे त उहा बि रड़ करे आहे, तंहिंजे करे हिन औरत जो ॿारु पुटु न आहे, पुटु तुंहिंजो ई आहे, तव्हांजो ई आहे। माशाअल्लाह ही फरासत हुई मौला अली जी। अहिड़े क़िस्म जे ॿिया बि फ़ैसिला जाम आहिनि, जे वक़्तु हुजे त ॿियो अर्ज़ पाण करियां। कचहरी कयूं था अञा ऐं मौला जी बारगाह में, मौला जी दरबार में मौला वटि ख़िदमतकार जेकी हुआ उन्हनि वटि कई सवाल हूंदा हुआ। मौला खां पुछा कयूं त मौला मुनाफ़िक़ जी सुञाणप कीअं कजे? ॾाढो मुख़्तसिर हुननि जवाबु ॾिनो त जेकी माण्हू हा में हा मिलाइनि था, सम्झो त इहे बि मुनाफ़िक़ अथव। सो हिते नंढी साई वठूं था, पाण मोटी अचूं था। तव्हां पंहिंजो प्रोग्राम ॾिसिजो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं गॾो गॾु असीं मीज़ान जे किचन में हाणे निहार कंदासीं ऐं उते अधी बासमा पहुची वई कॾो को तव्हां ॾिठो पए, पर हिन वक़्तु असां हुन खां पुछा कयूं था त जेका रेसिपी अॼु तयारु पई कई हुन उहा किथे पहुती? मैक्रोनी वारा समोसा हुया। सो अधी थी वियो आहे तव्हांजो कमु पूरो? मां ठाहे छॾिया आहिनि मैक्रोनी वारा समोसा। हे शेप चेंज आहे हिन जी, स्क्वायर में आहिनि हे। अच्छा अच्छा, ठीकु आहे। जेका समोसनि जी शेप हूंदी आहे हिनखे मां चेंज करे छॾियो आहे, स्क्वायर में करे छॾियो आहे। समोसा लॻनि कोन था, पर नए स्टाइल जा है, नए स्टाइल जा समोसा आहिनि। ऐं तव्हां पंहिंजे घर में ठाहियो। जेका मां तव्हांखे ॿुधायो जीअं मिक्सिंग करणी आहे, जेका बि मसाला जातो आहे हुननि खे सब्जियुनि में मिक्स करे मीज़ान कुकिंग ऑयल में 2-3 टेबल स्पून खां वठिणो आहे असांखे मीज़ान कुकिंग ऑयल, ऐं जेका बि सब्जियूं आहिनि, जेतिरा बि मसाला जातो हुननि खे मिक्स करे पोइ मैक्रोनी हुन में विझी करे हुनखे मिक्स कया। पोइ वरी जेका सॉस हुई बारबेक्यू सॉस ऐं हिकिड़ी मायोनीज़ सॉस हुई असांखे वटि, हो हुनखे मिक्स करे लास्ट में चूल्हो तव्हांखे बंदि करे छॾिणो आहे त जेको हुनजो टेस्ट आहे हो स्टे रहे। पोइ हुन खां पोइ असांखे 2 समोसनि जी पटियूं वठणियूं आहिनि, जेका लंबियूं लंबियूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ी हीअं रखणी आहे ऐं हिकिड़ी हीअं रखणी आहे, हुन में फिलिंग रखणी आहे। पोइ जेका हुनखे बंदि करे असांखे हिनखे फ्राई करिणो आहे मीज़ान कुकिंग ऑयल में। हाणे हे तयारु आहे, तव्हांजे साम्हूं आहे। माशाल्लाह माशाल्लाह, डिस्प्ले में त ॾाढो सुठो नज़र अचे थो। जी वधीक हाणे खाइण खां पोइ ख़बर पवंदी। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मीज़ान जे किचन में असांजो साथ ॾींदा आहियो। लख थोरा तव्हांजा भेण। ऐं हिन सां गॾो गॾु असांजे हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां ओरिएंट वारा बि साथ ॾींदा आहिनि। ओरिएंट वारनि जी वॾी महिरबानी। ओरिएंट जी AC, ओरिएंट जी फ्रिज तव्हां यकीनन इस्तेमालु करे ॾिठी हूंदी, पाइदार हूंदी आहे, गारंटी वारी शइ हूंदी आहे। ओरिएंट तव्हां वठो, पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणायो। इन खां सवाइ सूफ़ी वारनि जा बि लख थोरा। सूफ़ी नाम है एतमाद का, हिननि जो स्लोगन बि आहे सूफ़ी। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में ताउन फरमाईंदा आहियो। उन खां पोइ पाण ज़िक्र कयूं था इफ़्तार जो दस्तरख़्वान सजंदो आहे त पोइ टेंग उते लाज़मी आहे ऐं टेंग ॾाढो सुठो मशरूब आहे, ॾाढो सुठो शरबत ठहंदो आहे। ऐं टेंग जेकी पीअंदड़ आहिनि उहे यकीनन ॼाणनि था त टेंग रूह खे राहत ॾींदड़ शरबत आहे। सो टेंग जो जग जेको आहे उहो भरे करे इफ़्तार जे दस्तरख़्वान ते रखी छॾियो। टेंग पीअण खां पोइ तव्हांजी जेका उञ आहे उहा थोरी उझामंदी। सो टेंग वारनि जी वॾी महिरबानी जिन असां ताउन फरमायो आहे। ऐं हिन वक़्तु असां सां गॾु अलामा मोहम्मद
अब्दुल ख़ालिक क़ादरी साहिब गॾु आहे ऐं योम अली आहे त पाण मौला जो शान बि बयानु कयूं था ऐं कुझु कचहरी बि कयूं था। अलामा साहिब, मौला इहो बि फरमायो त उहो माण्हू ग़रीब आहे जंहिंजो को दोस्त कोन्हे। सो दोस्त ऐं दुश्मन जी परख कीअं कजे? मौला जो अहिड़ो को बयानु आहे? सुभान अल्लाह। मौला कायनात सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करम अल्लाह ताला वजहुल करीम जन बेहतरीन रियाज़ीदान भी हुआ, साइंसदान भी हुआ। अल्लाह पाक उनके घणो नवाज़ियो आहे। त हिन कौल मुबारक खे ॾिसो, मौला अली जे कौल खे, हिन मां रियाज़ी जो ज़बरदस्त हिकिड़ो उसूल निकिरे थो। साईं जन फरमायो तव्हांजा दोस्त बि टे आहिनि, तव्हांजा दुश्मन बि टे आहिनि। अच्छा, दोस्त बि टे, दुश्मन बि टे। रुगो गौर करियो, तव्हांखे सॼो सिस्टम सम्झ में अची वेंदो। पहिरियों तुंहिंजो दोस्त, इहो तुंहिंजो दोस्त आहे। ॿियो तुंहिंजे दोस्त जो बि दोस्त, इहो बि तुंहिंजो दोस्त आहे। अच्छा, यानी हिकु तुंहिंजो दोस्त ऐं दोस्त जो बि दोस्त। हाणे तुंहिंजो तव्हां मुंहिंजा दोस्त आहियो, जेको तव्हांजो दोस्त आहे उहो ई मुंहिंजो दोस्त आहे। सही। ऐं टियों तव्हांजो दोस्त जेको आहे उहो गैर फितरी आहे, उहो तव्हांजे दुश्मन जो दुश्मन। अच्छा, दुश्मन जो दुश्मन तव्हांजो दोस्त आहे। हा। अच्छा, उहो तेसी ताईं दोस्त आहे जेसी ताईं तव्हांजी दुश्मनी हुन सां आहे। हा हा, उहो तव्हांजो हुन सां दुश्मन न रहियो या तव्हांजो न रहियो त इहा दोस्ती तव्हांजी ख़तम थी सघे। इहा गैर फितरी आहे। हिन हिकु तुंहिंजो दोस्त, ॿियो तुंहिंजे दोस्त जो दोस्त, इहे थी विया तव्हांजा ॿ दोस्त। टियों तव्हांजे दुश्मन जो दुश्मन, उहो तव्हांजो दोस्त, इहो बि तव्हांजो दोस्त आहे। दुश्मन तव्हांजा टे आहिनि। हिकु तव्हांजो दुश्मन, ॿियो तव्हांजे दोस्त जो दुश्मन। तव्हांजो को बि दोस्त आहे न, उनजो जेको बि दुश्मन हूंदो उहो तव्हांखे दुश्मन जी नज़र सां ॾिसंदो। टियों तव्हांजे दुश्मन जो दोस्त। अच्छा, तव्हांजो जेको दुश्मन आहे उनजो जेको दोस्त आहे उहो बि तव्हांजो दुश्मन आहे। हाणे दोस्त थी विया टे, हिकु तुंहिंजो दोस्त, ॿियो तुंहिंजे दोस्त जो दोस्त, टियों तुंहिंजे दुश्मन जो दुश्मन। इहे थी विया टे दोस्त। टे दुश्मन कहिड़ा आहिनि? हिकु तुंहिंजो दुश्मन, ॿियो तुंहिंजे दोस्त जो दुश्मन, टियों तुंहिंजे दुश्मन जो दोस्त। इहे टई बि दुश्मन आहिनि। जेकॾहिं इंसान इन टिनी शयुनि खे नज़र में रखे न, शयुनि खे, त तव्हांखे दोस्त ऐं दुश्मन जो इम्तियाज़ खुली करे साम्हूं ईंदो। ऐं अक्सर माण्हू धोखो इन जे करे खाईंदा आहिनि त पंहिंजे दोस्त सां त दोस्ती रखंदा, उनजे दुश्मन सां दुश्मनी न आहिनि रखंदा, जंहिंजे करे धोखो खाई वेंदा आहिनि। जॾहिं तव्हांजे दोस्त जो दुश्मन आहे, अंडरस्टूड आहे तव्हांजो बि दुश्मन। सही सही। हाणे टिनि जी ॻाल्हि निकिती, टे दोस्त टे दुश्मन। मौला जो अहिड़ो बयान बि हिकिड़ो फरमान बि आहे त टे शयूं जेकॾहिं मर्द में आहिनि त उहे नुक़सानकार आहिनि, ऐं जेकॾहिं औरत में फ़ाइदेमंद आहिनि। साॻी टिनि ॻाल्हियुनि जे लाइ मौला अली करम अल्लाह ताला वजल करीम जी इरशाद फरमायो त टे जेके ख़ुसूसियतूं आहिनि इहे मर्द में हुजनि त मर्द बेकार थी वेंदो। अच्छा, औरत में हुजनि त औरत भली थी वेंदी। पहिरीं ख़ुसूसियत त कंजूसपणो, बुखुल या कंजूसपणो चओ त मर्द में हूंदो मर्द बेकार थी वेंदो। सही सही। औरत में हूंदो त औरत घर ठाहींदी। जेतिरी कंजूस हूंदी ओतिरो घर में ख़र्च खे एहतियात सां इस्तेमालु कंदी। औरत घर जे लाइ कंजूस हुजणु बहितर आहे। मौला अली फरमाए मर्द लाइ बहितर न आहे, मर्द न आहे। सही। मर्द कंजूस थी वियो त पोइ सखावत वारी सिफ़त ई ख़तम थी वेंदी ऐं इहो बेकार रहंदो। ऐं मौला अली तेसी ते मानी खाईंदा ई न अचे त महिमान न अचे। मौला अली उन ॾींहुं अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कंदा, मौला छा अॼु के ॾींहुं में तूं मूंखे रद्द करे छॾियो आहे जो मूं ॾे महिमान न मोकिलियो अथई। त मर्द जो महिमान नवाज़ ऐं सखी हुजणु ज़रूरी आहे। औरत कंजूस हूंदी त मौला फरमायो त बहितर आहे। ॿी ख़ुसूसियत आहे त मर्द में ख़ुदि पसंदी न हुजे, तकब्बुर ख़ुदि पसंदी न हुजे, औरत में ख़ुदि पसंदी हुजे। सही। औरत ख़ुदि पसंद हूंदी त घटि कंहिंसां राब्तो कंदी, घटि कंहिंसां मेल जोल कंदी, जंहिंजे करे औरत रुले त औरत जेकॾहिं रुलंदी, मर्द रुलंदो त खुलंदो, औरत रुलंदी त भुलंदी। तंहिंजे करे औरत महदूद लाइफ जेकी आहे औरत जे लाइ बहितरीन आहे त ख़ुदि पसंदी हूंदी, घटि राब्ता रखंदी। टी जेकी आहे औरत जे लाइ सुठो ऐं मर्द जे लाइ बुरो, उहो मौला अली करम अल्लाह ताला वजल करम जन फरमायो त हिकु त इहा ख़ूबी ॿुधायूं त कंजूस हुजे, ॿी जेको आहे सो उहा ख़ुदि पसंदी हुजे हुनजे अंदरि, ऐं सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद। यार ज़हन मां निकिरी हींअर मौजूदु ज़हन में हुई त मौला अली करम अल्लाह वजल करम जन जो जेको फरमान आहे टियों जीअं यादि मूंखे आयो इंसान हुअण जे नाते इन्हनि ते अमल कयूं तॾहिं बि इलाही बहितर आहे। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंजे चेहरे मुबारक खे ॾिसण जी ज़ियारत जॾहिं नसीब थींदी त इबादत चवंदा त इहा इबादत आहे। हिकिड़े भेरे ईअं थियो जो हज़रत सईदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु काशाना ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हाज़िर थियनि था। मां आयशा सिद्दीक़ा मौजूदु आहे त मौला अली जे चेहरे खे हज़रत अबू बकर सिद्दीक़ बार बार ॾिसनि था पिया। बार बार ॾिसंदे त मां आयशा सिद्दीक़ अर्ज़ करे थी, बाबा साईं मौला अली जे चेहरे खे ॾिसो था। फरमायो त नबियनि जे इमाम इरशाद फरमायो त मौला अली जे चेहरे जी ज़ियारत करण अल्लाह जी इबादत आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मौला अली जे चेहरे खे ॾिसण अल्लाह तबारक व तआला जी इबादत आहे। हालांकि मौला अली खे अल्लाह पाक एॾो नवाज़ियो जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हक़ अली सां, अली हक़ सां। अली हक़ खां परे न हूंदो, हक़ अली खां परे न हूंदो।
ॿी जाइ ते फरमायो त क़ुरान ऐं अली मूंसां गॾु आहिनि, वाह वाह वाह। दुनिया में जुदा थींदा हौज़ कौसर ते वरी अची मूंसां माना मिलंदा। मौला जी मोहबत लाज़मी आहे। माना पाणी जेकॾहिं न पहुचे किथे त फ़सुलु तबाह थींदो ऐं अलीअ जी मोहबत दिलि में न पहुचे त नसुलु तबाह थींदो। नसुल त वाह साईं जागीरानी साहब, ईअं चओ। कमाल, इहो हिकु दफ़ो वरी त चओ। मां चयो पाणी जेकॾहिं किथे न पहुचे त उहो फ़सुलु तबाह थींदो, पर जेकॾहिं मौला जी मोहबत दिलि में न पहुचे त उहो नसुलु तबाह थींदो। अल्लाह ईअं न? ज़बरदस्त साईं, वाह, ज़बरदस्त। वाह, वाह। पर हाणे ॻाल्हि कयूं था त मौला जीअं तव्हां चओ त रियाज़ीदान बि हुयो, साइंसदान बि हुयो, उनजी जेका मां सम्झां थो जेका पंहिंजी मैथमेटिक्स बि आहे उहा बि उन खां पोइ ई माना सुठे नमूने सां तरतीब बहितरीन में इल्म जफ़र जा आहे। माहिर। उठार जेके पहुता हुया फ़ैसिले जे लाइ, जी, जी। ऐं उन्हनि जे उठनि जो मसइलो हुयो, ऐं मौला पंहिंजे बैतुल माल मां ज़बरदस्त सिलसिलो एॾो जोड़ियो। बहितरीन जी। रियाज़ी जो उसूल मौला अली अता फरमाए छॾियो जो माण्हू हैरान थी वञनि। उहो आया 3 भाइर हा, जी। उन्हनि चयोसीं असां वटि उठ टोटल 17 आहिनि, मगर असांजा हिसा मुख़्तलिफ़ आहिनि। हिन भाउ जो अधु आहे, 17 मां अधु, ॿिए भाउ जी 3/4 आहे, 3 भाउ जो 9 हिसो आहे। हाणे अधु 17 जो थिए कीअं, ऐं इहो बि अर्ज़ु कयोसीं उठ कटिजे बि न, कहूं बि न, अधु पूरो पूरो हिन खे मिले, हिन खे 3/4 मिले, हुनखे 9 हिसो मिले। हाणे 17 मां न 3/4 न अधु न 9 हिसो, मसइलो थी वियो अथई। मसलो मौला ने फरमायो त इहो आसान आहे। बैतुल माल मां उठ घुरायो, उठ घुराए ॿियारियूं थी विया 18, फरमायो जंहिंजो अधु आहे 9, 9 हिकिड़े खे ॾेई छॾियूं, फरमायो तूं रवानो थी, तुंहिंजा 9 तोखे मिली विया, बाक़ी पोइ हिते घणा बचिया? 2 हिसा बचिया, 2 हिसा, अधु थी वियो न। त 17 मां 9 जेकॾहिं विया त बाक़ी 8 बचिया, 9 त बैतुल माल जो आहे, ठीकु आहे। 9 बचिया त हाणे 9 हिसो 3/4 जेकी आहे उहा 6 आहे, 3 छिका 18, 18 जी 3 छिका 18, 3/4 जा 6 ॿिए खे ॾेई छॾियूं, 9 हिकिड़े खे, 6 ॿिए खे, 9 6 थिया 15, बाक़ी बचियो 3। हाणे हुनजो 9 हिसो 18 जो 9 हिसो थिए थो 2, 18 जो बिना मरण 9 हिसो 2 हुनखे ॾिनऊं, 9 हुनखे, 6 हुनखे, 9 6 15, 15 ऐं 2 17, बैतुल माल जो वापस वठी करे पंहिंजो। वाह वाह वाह, ये तो फैसला मौला जा 17 जेको आहे माशाअल्लाह सुभान अल्लाह। साईं वॾी महिरबानी, अलामा मोहम्मद अब्दुल ख़ालिक क़ादरी साहिब तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। सो मौला अली जो शान बयानु करण जी नंढड़ी कोशिशि कईसीं। मौला जो शान त तमामु घणो आहे, कई किताब आहिनि जेकी पढ़ी सघजनि था। नहजुल बलागा मां इक़्तिबास बि तव्हां पढ़ंदा कयो ऐं मौला जे कोलनि खे पढ़ंदा कयो, इहे बि किताब आहिनि। सो हिते असांजो प्रोग्राम सलाम रमज़ान पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। इंशाअल्लाह हयाती बख़ैर। सुभाणे वरी हिन ई प्रोग्राम में तव्हांजी असांजी मुलाक़ात थींदी। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। इरशाद जागीरानी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।